إن الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولا تدع من دون الله ما لا ينفعك ولا يضرك فإن فعلت فإنك إذا من الظالمين. अॼु जे दर्स में इन सिलसिले में गुफ्तगू थींदी जे हक़ीक़त में गौस केरु आहे, हक़ीक़त में गौस केरु आहे। ने पंहिंजो जेको उनवान आहे बाब जो ई आहे बाब मिन अश्शिर्की अन यस्तगीथ बिग़ैरिल्लाह औ यदउ गैरहु। अल्लाह खां सिवा ॿिए कंहिंखे गौस सम्झणो ई शिर्क आहे। गौस जो मतिलबु थिए थो दुख में, मुसीबत में, तकलीफ़ में, परेशानीअ में, आफ़त में, बीमारीअ में कंहिंखे पुकारणो, सॾु करणो। दुआ अने इस्तिगासा इन ॿिन्ही में को फ़र्क़ु आहे कि दुआ जेको आहे इहा आम आहे। पाण अल्लाह ताला वटां को वस्तु मङो, मूंखे औलाद ॾे, मूंखे चङ भलाई ॾे, मूंखे रोज़ी रिज़्क़ ॾे, मूंखे बीमारीअ खां बचा, मूंखे मुसीबत खां बचा। इहा दुआ में मड़ अची वञे। पण इस्तिगासा यानी कंहिंखे फरियाद करणी, गौस सम्झणो, हुन जो मतिलबु ई आहे कि ख़ासि करे मुसीबत में कंहिंखे पुकारणो। को आफ़त अची वञे, को तकलीफ़ अची वञे, कंहिं परेशानीअ में इंसान अची वञे त कंहिंखे सॾु करे त इनखे चइबो इस्तिगासा। त अल्लाह खां सिवा ॿिए कंहिं वटां पण दुआ मङणी, उहा दुआ गमे ई वे। चाहे पाण औलाद मङो, चाहे मुसीबत खां पाण छुटकारो मङो, ॿिन्ही शक्ल में, ॿिन्ही सूरत में अल्लाह खां सिवा ॿिए कंहिं वटां पाण न मङी सघूं। क़ुरान करीम जी सूरह यूनुस है, आयत नंबर 106 है। अल्लाह ताला फरमाए तो वला तदउ मिन दूनिल्लाह। ने ई तदउ जेको है, जंहिंजो हुक्म है, जंहिंखे सॾु करे अल्लाह ताला चए, वो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम है। वला तदउ, ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं न पुकारियो, ऐं दुआ न मङियो, ऐं कंहिं वटां न घुरो, मिन दूनिल्लाह जेको अल्लाह खां सिवा आहे। अल्लाह खां सिवा गमे ई वे, अल्लाह खां सिवा में मड़े अची विया। खाली बुत नथा अचनि, अल्लाह खां सिवा मड़े अची वञे था। अल्लाह खां सिवा में बुत वेते भले, मूर्ति वेते भले, पीर वेते भले, बुजुर्ग वेते भले, मज़ार वेते भले, कबर वेते भले, गमे ई वस्तु वे। अल्लाह के छॾे ॿिए कंहिं वटां पण ना ई मङणो। अल्लाह ताला क़ुरान करीम में सूरह यूनुस में आयत नंबर 106 में फरमाए वला तदउ मिन दूनिल्लाह। अल्लाह खां सिवा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं कंहिंखे पण न पुकारियो, न कंहिंखे न पुकारियो। तंहिंजो कारण ई आहे जे हू न आंखे नफ़ो ॾेई सघनि था, न आंजो की नुक़सान करे सघनि। अल्लाह खां सिवा कंहिं वटि ताक़त न आहे जे आंजो हिकिड़े वार जे बराबरि नुक़सान करे या हिकिड़े वार जे बराबरि आंखे फ़ाइदो ॾे। तंहिं हूंदे पण जेकॾहिं ईअं कयां फ़इन फ़अलत फ़इन्नक इज़म मिन अज़्ज़ालिमीन। केतिरी वॾी धमकी आहे। धमकी कंहिंखे मिले थी, ये वईद कंहिंखे सुणाए में आ वई, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे। ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेकॾहिं आं पण अहिड़ो कमु कयां जे अल्लाह खां सिवा ॿिए कंहिंखे पुकारियां, अल्लाह खां सिवा ॿिए कंहिंखे सॾु कयां, त सम्झी लायो ऐं पण ज़ालिमे में जा थी वेंदा। कंहिंमां थी वेंदा? ज़ालिमे में जा थी वेंदा। ज़ालिमे जो मतिलबु ऐं पण शिरक करे वारे मां थी वेंदा। कुला त इन शिरक लज़ुल्मुन अज़ीम। शिरक मिणी खां वॾो ज़ुल्म आहे।
अने दुनिया जो मिणी खां वॾो ज़ालिम इंसान मुशरिक है, जेको शिरक करे थो, अल्लाह जो हक़ खाए थो। पाण चवंदा न, उहो माण्हू ज़ालिम माण्हू आहे, मिसकीन जा खाई वियो, ग़रीब जा खाई वियो, भेण भाइ जा खाई वियो, ज़ालिम माण्हू आहे। मिणी खां वॾो ज़ालिम उहो इंसान आहे जेको अल्लाह जो हक़ खाए थो, शिरक करे थो। जेकॾहिं ईअं कयां त ज़ालिमे मुंहिंजा थी वेंदा। पोइ अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए सूरह अहकाफ में, वब्तगू इंदल्लाहि रिज़्क़ वअबुदू, रिज़्क़ आंखे खपे त अल्लाह ताला वटां घुरो। रिज़्क़ में ख़ाली पैसो, अनाज, रोज़ी रोटी नथी अचे। रिज़्क़ अरबीअ में जेको लफ़्ज़ आहे न, शब्द अरबीअ में, तंहिंजो मतिलबु थिए थो हर उहो वस्तु जंहिंमें इंसान लाइ करे की फ़ाइदो हुए। जंहिं पण वस्तु में आंखे फ़ाइदो मिले थो, हर की उहो वस्तु रिज़्क़ आहे। चाहे औलाद हुजे त औलाद पण रिज़्क़ आहे। कुटुंब कबीलो खासो आहे, उहे पाण लाइ करे रिज़्क़ आहे। पांखे जेकॾहिं नेकीअ जी तौफ़ीक़ मिले थी, पाण नमाज़ पढ़ूं पिया, अल्लाह खे यादि कयूं था, ई पण हिकिड़ो रिज़्क़ आहे। जेकॾहिं इंसान खे कंहिं वस्तु मां फ़ाइदो नसीब थिए थो, चाहे दुनिया जो हुए चाहे दीन जो हुए, उहो वस्तु रिज़्क़ में अची वई। आंखे जेकॾहिं रिज़्क़ खपे थो, गमे अहिड़ो रिज़्क़ खपे, आंखे औलाद खपे, आंखे इज़त खपे, आंखे माल न दौलत खपे, गमे इहा वस्तु खपे, इंदल्लाह, अल्लाह वटां मंगो। गमी इहा वस्तु अल्लाह वटां मंगो, वअबुदू, ने अल्लाह जी इबादत कयो, ॿिए कंहिंजी न कयो। हाणे हिकिड़ो इंसान जंहिंखे औलाद खपंदो हुए, उहो ॿिए कंहिं वटां मंगे, जे आउं वसीलो बनायां, आउं विच में ॿिए कंहिं बुज़ुर्ग खे रखां त मूंखे झपाट औलाद मिली वञे, न अहिड़ो थी पण थो। त इहे माण्हू हिन पाण सुणो पण था, इहा ॻाल्हि जेको आहे जे अल्लाह खां सवाइ पीर जेकॾहिं पाणखे नथा ॾेई सघे, वली नथा ॾेई सघे, त फलाणो इंसान असांजे कुटुंब में, असांजे ख़ानदान में, असांजे पाड़े में रहे थो, उनखे औलाद न थिए थियो, पोइ फलाणी दरगाह मथे वियो, फलाणे मज़ार मथे वियो, मन्नत मञी आयो, अल्लाह हुनखे औलाद ॾिने। अहिड़ा कई कंहिंसां वञे था? त इन जो पाण वटि घुरो जवाबु। इन जो जवाबु ई आहे जे अल्लाह ताला इंसान जे ईमान खे आज़माए थो। असल ॾींदड़ अल्लाह ताला आहे, अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिं वटि ताक़त न आहे। पण जॾहिं हिकिड़ो इंसान अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंजे दर मथे झुके थो, अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिं वटां मंगे थो, अल्लाह ताला उनखे ॾेई ॾिए थो, एतिरे लाइ करे जे न्याय ॾियां ईमान केतिरो आहे। जे औलाद आउं ॾेई ॾियां, तंहिं पुठियां मूंखे यादि करे थो त मूं खां सवाइ ॿिए कंहिंखे यादि करे थो। इहा आज़माइश आहे। न त कई माण्हू अहिड़ा पण रहिया जेको दरगाह मथे न, कंहिं मंदिर मथे वेंदा, कंहिं पूॼारी वटि वेंदा, ऐं पिंड जे जेको पण उनजी इबादत आहे उन में वेंदा, उनखे पण मिले थो। जे असांखे औलाद न थिए थियो, असीं ईअं वियासीं, फलाणे मंदिर में असीं वियासीं, फलाणे पूॼारी वटि वियासीं, असांखे औलाद मिलियो, त कुर मंदिर उनखे औलाद ॾिने? न ॾिने। असल ॾींदड़ अल्लाह ताला आहे। पर अल्लाह ताला कॾहिं कंहिं इंसान खे ॾेई करे आज़माए थो, जे मुंहिंजो बानो जेको आउं नेमत ॾियां थो, नेमत मिले पुठियां मूंखे सॾु करे थो कि ॿिए कंहिंखे सॾु करे। इहा अल्लाह जो इम्तिहान आहे, आज़माइश। हाणे गौस, पाण गौस मथे अचूं, गौस आज़म, पंहिंजा मुस्लमान भाउ चवनि था गौस आज़म, गौस मानिया मदद करे वारो, आज़म मानिया मिणी कता वॾो। मिणी कता वॾो मदद करे वारो केरु आहे? अल्लाह ताला। अल्लाह खां सवाइ ॿियो केरु आहे जेको वधारे में वधारे मदद कंदो हुए? अल्लाह त उहो आहे जंहिंजे बारे में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, कारी राति वे, कारो पत्थर वे, अने उन कारे पत्थर मथे हिकिड़ी माकूड़ी, हिकिड़ी चूंटी मामूली जेकॾहिं अल्लाह खे सॾु करे थी, अल्लाह ताला उनजी पण सुणे थो। अहिड़ो वॾो रब, माकूड़ीअ खे कंहिं वसीले जी ज़रूरत न आहे। माकूड़ीअ खे कंहिं दरगाह मथे न आई वई, माकूड़ी कॾहिं कंहिं पीर वटि न आई वई। अल्लाह ताला उनजी कारी राति में कारे पत्थर मथे सुणे थो, त अल्लाह पंहिंजी कुड़ा खे न सुणंदो? हाणे गौस अल्लाह खां सवाइ ॿियो केरु न आहे। पण कई पंहिंजा मुस्लमान भाउ जेको आहे उहो कंफ्यूज़न पैदा करे लाइ करे पाण खे चवंदा जी हींअर क़ुरान में गौस जो लफ़्ज़ आयो आहे। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखी लाहियो, इस्तिगासा जूं ॿ क़िस्मूं आहिनि। यानी मुसीबत में सॾु करणो, पुकारणो कंहिंखे, तंहिंजूं ॿ क़िस्मूं आहिनि। हिकिड़ी क़िस्म उहो आहे जेको अल्लाह जे साथ ख़ासि आहे, यानी अल्लाह खे पाण पुकारे सघूं, ॿिए कंहिंखे मुसीबत में न पुकारे सघूं।
अने हिकिड़ी क़िस्म उहो आहे जंहिंमें पाण अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंखे पण पुकारे सघूं था। जी मिसाल तरीक़े अल्लाह खे पाण पुकारींदासीं हर वस्तु में जंहिंजी पाण खे ज़रूरत हूंदी। औलाद खपे अल्लाह खे पुकारींदासीं, बीमारी मां शिफ़ा खपे अल्लाह खे पुकारींदासीं, कर्ज़ में जा आज़ादी खपे अल्लाह खे पुकारींदासीं, गंभीर मुसीबत अल्लाह खे पुकारींदासीं। पर केतिक पाण कंहिं मुसीबत में आहियूं, कंहिं तकलीफ़ में आहियूं, त पाण अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंखे पण पुकारे सघूं था उन टाणे जिन टाणे उहो माण्हू पंहिंजी मदद करे मथे क़ादिर वे कुदरत रखंदो वे। वो इन पोजीशन में वे, इन हालत में वे जो वो पाण खे बचाए सघे थो, पंहिंजी मदद करे सघे थो। जो कुरान करीम सूरह कसस आयत नंबर 28 में अल्लाह ताला फरमाए फस्तगासहुल्लज़ी मिन शिअतिही अलल्लज़ी मिन अदुविही। मूसा अलैहिस्सलाम आया पे मिस्र जी ॻाल्हि है, कुरान में बयान है। ॿिपोरनि जो टाइम हो, ॿ माण्हू पिंड में विढ़िया पे, हिकिड़ो मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम मां हो ने ॿियो जेको हो फिरौन जी क़ौम मां। ॿोए पिंड में विढ़िया पे, पर मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम जो जेको माण्हू हो उन मूसा अलैहिस्सलाम खे सॾ कयईं जे मूसा अच मूंखे बचाए, ही मूंखे मारे थो। उते कुरान में आयो फस्तगासहुल्लज़ी, फस्तगास मुसीबत में सॾ कयईं मूसा खे, मुसीबत में मूसा अलैहिस्सलाम खे सॾ कयईं ए मूसा अच तूं मूंखे बचाए। त मूसा अलैहिस्सलाम वञी करे बचाए। साम्हूं जेको दुश्मन जो माण्हू हो फिरौन जो, उनखे हिकिड़ी मुठ आहे उते ई मरी रहियो। मूसा जी मुठ जलाइजे, मुठ हिकिड़ी है उते ई मरी रहियो। त मूसा अलैहिस्सलाम उनजी मदद कयईं, पर मदद तैर कयईं जो मूसा अलैहिस्सलाम के साम्हूं इंसान हो। उन इंसान पण तैर सॾ कयईं जॾहिं मूसा खे ॾिठईं जे साम्हूं आहे मौजूद है। मूसा अलैहिस्सलाम जेकॾहिं लम्हा हुए हाज़िर न हुए सॾ करे मूसा अच बचाए, मूसा शिरक थी वञे। हिकिड़ो इंसान पाण खे साम्हूं आहे, मौजूद है, बाहयात है, ज़िंदा आहे, त पाण उनखे सॾ करे सघूं था, उन वटां पाण मदद मंगी सघूं था। मिसाल तरीक़े पाण पैसा न पंहिंजे मुस्लमान भाउ खे पाण चऊं यार 1000 रुपया मूंखे ॾे, मूंखे खपे, त उन पंहिंजी मदद कयईं, मुसीबत में पाण खे कमु आयो आहे। त ई हिकिड़ी अलॻि वस्तु आहे। हिकिड़ो इंसान दुनिया मां वेंदो रहे, गुज़ारे वञे, अने मौत उन मथे अची वञे, तंहिं पुठियां उनखे सॾ करणा, उनखे पुकारणो शिरक जो कमु आहे। शैली हदीस नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा किराम हुआ, उन्हीं खे हिकिड़ो मुनाफ़िक माण्हू तकलीफ़ ॾींदो हो। मुनाफ़िक अब्दुल्ला बिन उबई मुनाफ़िक, ज़बान मां अहिड़ा अखर कढे मुसलमान खे तकलीफ़ थिए, अहिड़ा कम करे जंहिंमें मुसलमान खे तकलीफ़ थिए, मुसलमान परेशान थी विया। मड़े बेरा थी करे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आया, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन मुनाफ़िक खां असांखे बचायो, मुनाफ़िक खां असांखे बचायो, असांजी मदद कयो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्नहु ला युस्तगासु बी इन्नमा युस्तगासु बिल्लाह। मुसीबत में मूंखे न पुकारियो, मुसीबत में अल्लाह खे पुकारियो। निहारियो केतिरी वॾी ॻाल्हि आहे। जेको मुनाफ़िक माण्हू अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चाहिए त उनखे उते ई उन ई हंध मथे ख़तमु कराए छॾी, उन ई हंध मथे ख़तमु कराए छॾी। मदीना में हिनखे कढी छॾियो, हिनखे मारे छॾियो, हिनखे बंदि करे छॾियो। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने जा हाकिम हुआ, धणी हुआ, पण सहाबा किराम खे अक़ीदो सेखारियो जे मुसीबत में कंहिं इंसान खे सॾ न कराइजे, मुसीबत में अल्लाह खे सॾ कराइजे। इन मुनाफ़िक खे जेकॾहिं ऐं चाहियो था जो अल्लाह खे हिन जी तकलीफ़ खां शर खां बचाए, त मूं वटि न अचो, अल्लाह ताला वटि वञो, अल्लाह खे सॾ कयो। ई मुसलमान जो अक़ीदो आहे जे मुसीबत में तकलीफ़ में अल्लाह ताला खे सॾ कराइजे, अल्लाह ताला खे पुकाराजे। अल्लाह रब्बुल आलमीन कंदो आहे, अल्लाह रब्बुल आलमीन पाण मुसलमान खे तौहीद मथे क़ाइमु रखे। आमीन व मा अलैना इल्लल बलाग। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी, दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।